अस्सलाम वालेकुम दोस्तों, तव्हांखे नई ख़ुशख़बरी ॾींदासीं। अॼु बहितरीन अपडेट ॾींदासीं रियासत ड्रामे जी भी ख़बर ऐं पंचावेरी जी भी। जी हाँ दोस्तों, रियासत ड्रामो अॼु राति 7:15 ते KTN एंटरटेनमेंट ते पहिरीं एपिसोड हलाई वेंदी। जी हाँ दोस्तों, घणे इंतज़ार खां पोइ इंतज़ार जो घड़ियूं ख़त्म। जी हाँ दोस्तों, अॼु राति 7:15 ते रियासत ड्रामो हलंदो ऐं हीअ जुमे ताईं इन जा 4 एपिसोड हलाया वेंदा ऐं हर हफ़्ते इन जा 4 एपिसोड हलंदा। रही ॻाल्हि पंचावेरी ड्रामे जी, पंचावेरी ड्रामो ज़बरदस्त बहितरीन हली रहियो आहे, जंहिंमें हाणे कासिम पकड़जी चुको आहे, चाकर खान जे हथ आहे। चाकर खान उन खे हाली न मारींदो, जेसिताईं जाबर हथ न ईंदो तेसिताईं चाकर खान उन खे कोन मारींदो। इहो कासिम ॿधो ई पियो हूंदो चाकर खान वटि। थी सघे थो इन खे इहो वरी हितां छॾाए भॼी वञे। दोस्तों, वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते। अगर तव्हांखे अपडेट सुठी लगे महिरबानी करे असांजे हिन यूट्यूब चैनल उदासी TV खे ज़रूरु सब्सक्राइब, लाइक, शेयर कंदा। ही तव्हांजो पंहिंजो चैनल आहे।